इत्तिफाकन मामलो मिड़ई गॾिजी पियो। हाजी साहब इहा ॻाल्हि चई वियो, हे महीनो महबूब जे हिजरत जो महीनो आहे। क़ुरान भी चयो आहे त हर मौक़े ते इहो अॻरो आहे। वस्साबिक़ूनल अव्वलून, हर जाइ ते तोखे अबू बकर सिद्दीक पहिरें नंबर ते नज़र ईंदो। उमिर रसीद माण्हुनि में इस्लाम क़बूल करण लाइ, कलमे भरण लाइ तोखे नज़र अबू बकर सिद्दीक पहिरें नंबर ते नज़र ईंदो। जो क़ुरान में रब ऐलान करे छॾियो, इहो गॾु ई गॾु आहे। इहो गॾु ई गॾु आहे। सफ़र में, हज़र में, हिजरत में, गार में, अॼु मज़ार में। टेड़ीअ जा बाशऊर मुस्लमान मतां दुनिया जे कंहिं तारीख़ खे खणी करे सहाबा जे मथां तंज़ करें, ईमान हलियो वेंदुई। छो त क़ुरान करीम जा पहिरियों पहिरियों ॿुधंदड़, सिखंदड़, पढ़ंदड़, अमल कंदड़, दुनिया ताईं फैलाईंदड़, पहुचाईंदड़, ॿुधाईंदड़ सहाबा। क़ुरान ते ईमान तॾहिं रहंदो जॾहिं सहाबा खे सचो समझबो। तवज्जो आहे बाबा? हा, मुफ्त में दीन मिलियो थी, क़दुरु तॾहिं कोन थी। क़दुरु कर क़ुरान जो, छो त न ॾिठो आहे ख़ुदा, न ॾिठो से रसूलुल्लाह ॾिठो आहे कलामुल्लाह। रसूलुल्लाह के जन ॾिठो, अॾिजी विया, रंगजी विया, जन्नत पहुची विया, उहे सहाबी हा। दुनिया जे अंदर दीद दौड़ाए ॾिस त हज़ारे तोखे वलीअ नज़र ईंदा, के ज़ाहिर के मख़फ़ी। यकीनन के त अहिड़ा अल्लाह जा बाना, वक़्त जा वलीअ, जेके साहिबे करामत, यकीनन मञूं था वलियन जी विलायत, वलियन जी करामत बरहका। पर वली केॾो बि पहुतल हुजे, 5 मिंटन में करामत ॾेखारे ज़ाहिर थे, वो भी सहाबी नथो थी सघे। सहाबी ॻाल्हायो चवंदा, छो त हिन जमा जो अक़ीदो आहे, नज़रियो आहे, ईमान आहे। कायनात में, मखलूकात में, इंसान ज़ात में, पर नबियन जी जमात में मुहम्मद मुस्तफ़ा जे मटन को थियो आहे, न थींदो, न आयो आहे, न ईंदो, न ॼमियो आहे, न ॼमंदो। तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबर न थींदा, पर दुनिया जा सभु वलीअ गॾु कर मुर्शिद सुहिणे इमाम अलीउल मुर्तज़ा जे बराबर न थींदा। मुस्तफ़ा जा हम सफ़र साथी सहाबा 1.25 लख, ख़ुदा जो कसम आहे शान में आला थी, उत्तम थी। दुनिया जा सभु वलीअ गॾु कर, छो त ग़लति लेबल लॻल आहे, माण्हुनि खे ग़लति सम्झायो वियो आहे। हिकिड़ा चवनि था इमामनि खे न मञींदा आहिनि, हिकिड़ा चवनि था त अहल बैत खे न मञींदा आहिनि, हिकिड़ा चवनि था साईं वलियनि खे न मञींदा आहिनि, वरी टिया चवनि था नबियनि खे न मञींदा आहिनि। मां उलमाए देवबंद जो अक़ीदो ॿुधायां, मां पंहिंजो नज़रियो ईमान अक़ीदो ॿुधायां। तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबर न थींदा, पर दुनिया जा सभु वलीअ गॾु कर मुर्शिद इमाम अलीउल मुर्तज़ा जे शान बराबर न थींदा, पर सभु सहाबी गॾु कर कंहिं नबी रसूल जे शान बराबर न थींदा, पर जाते सभु नबी रसूल गॾु थियनि, इंतज़ार कनि मुहम्मद मुस्तफ़ा मके मां हलन, बैतुल मुक़द्दस ते पहुचनि, 1.25 लख नबी इंतज़ार कनि। पोइ छा? इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमना जलाल महबूब जुल जलाल मुहम्मद रसूलुल्लाह। जे सफर में जिब्राइल अमीन शो त मेराज अव्वला हिजरत बाद में आ। मेराज वारे सफर में भी रफीका, हिजरत वारे सफर में भी रफीका।
मेरा जवारे सफर में रफीक जिब्राइल अमीना सिदरतुल मुंतहा जेका जिब्राइल जी जाया इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा के जिब्राइल अमीन वठण आयो आ। ओ दुनिया जा इंसान तवज्जो कजाए जिब्राइल मुहम्मद जे दरवाजे ते आ। पर हिजरत वारे सफर में मुहम्मद अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आ। दुनिया जा इंसान अबू बकर सिद्दीक के मुस्तफा साण वठी हलियो आ। जिब्राइल मक्के का पाक जे अंदर आयो बैतुल मुक़द्दस के आहा बंद तो हुयो पर खुली वयो हुलो हुली वयो राज खुली वयो। या रात भी अजीब हुई जो रिफाकत में जिब्राइल अमीन मक्के पाक खां इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा दा सफर जारी आ। सफर तय कंदे कंदे मनाज़र ॾिसंदे ॾिसंदे आ फलस्तीन जे ज़मीन ते पहुता। बैतुल मुक़द्दस में सवा लख नबी अगे मौजूद आ। इंतजार कन पया इस्तक़बाल में बीठा हुया। इन मंज़र के कुरान में अल्लाह ज़िक्र कयो आ। फरमाई सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। इन सफर जो जिक्र कुरान में कयो आ। मेरा जवारो भी अजीब सफर आ। बैतुल्लाह का बैतुल मुक़द्दस ताईं सफर हो जंहिंमें रफीक जिब्राइल अमीन हो। बैतुल मुक़द्दस में इमामुल अंबिया पहुंची वयो आ। ओ दुनिया जा इंसान ईंदड़ महीनो पैगंबर जे विलादत जो आ पैगंबर जे आमद जो आ। छो त असां इन ॻाल्हि खे बि मञींदा हो मुस्तफा आयो भी आ त जायो भी आ। हिकिड़ा चवंदा आ गया असां चवंदा रबीउल अव्वल जे महीने में पाक मुहम्मद आयो आ। अम्मा आमना जे बतन मां जायो आ। ॼमण खे बि मञींदासीं अचण खे बि मञींदासीं। पैगंबर जो अचण भी निरालो पैगंबर जो ॼमण भी निरालो आ। रब्बे काबा जो कसम आलम अरवाह आलम अरहाम आलम दुनिया आलम बरज़ख आलम मशर मिडनी जहान जे लाइ मुस्तफा आया त रहमत बणजी आया। तॾहिं रब कुरान में ही ऐलान फरमाया फरमाई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। आलम अरवाह ते नज़र कंदा आलम अरहाम ते नज़र कंदा आलम दुनिया ते नज़र कंदा आलम बरज़ख ते नज़र कंदा आलम मशर ते नज़र कंदा। सरापा मुहम्मद मुस्तफा हर जहान जे लाइ रहमत ई रहमत आ। अम्मा आमना थी फरमाए बदन मुबारक में अरहाम वारे जहान में मुस्तफा आया। अम्मड़ खां अहवाल पुछी ॾिसो अम्मा थी फरमाए पथली ज़मीन नरम बीठी आ। कैसर किसरा जा कुंगरा उन वक्त में किरिया जॾहिं मुहम्मद ॿियो जहान किरास करे दुनिया वारे टे जहान में आया। बाहि उछामी वई आ। कैसर किसरा जा कुंगरा किरी पिया। शैताननि जो आसमान ते वञणु बंदि थी वियो आ। कुरान में रब चई छॾियो आ फरमाई वजअलनाहा रुजूमन लिश्शयातीन। पैगंबर सरापा रहमत बणजी आया। शैताननि जो आसमाननि ते वञणु बंदि थी वियो आ। बैतुल्लाह मां पुत किरी पिया। अम्मा आमना थी फरमाए नूर जूं लाटियूं निकिरी पयूं शाम जूं मारियूं मां अखियुनि सां ॾिसां पई। मुस्तफा आया भी जाया भी अम्मा आमना जे बतन मां जाया। मक्के में रहमत बणजी आया। ओ दुनिया जा इंसान ॻाल्हि सम्झ में न अचे। मुस्तफा मक्के में जाया पर रहमत बणजी हिजरत करे गार में भी आया
पर मदीने में यसरब में पहुंची वया खुदा जो कसम आ यसरब जो नालो मटकी वयो आ मदीनो मुनव्वर बणजी वयो आ खुशी जी लहरा आहा मुझो महबूब जायो मक्के में आ अब्दुल्ला जे घर में आ पर मोहम्मद मुस्तफा हिजरत करे मदीने में आया पर मोहम्मद मुस्तफा मक्के में जाया मेराज वारे सफर में बैतुल मुक़द्दस का परवाज़ मथे आ सत आसमान क्रॉस करे मथे आया सिदरतुल मुंतहा ते आया जिब्राइल ते भेजी वयो आ जिब्राइल अर्ज़ कंदो पयो आ सोना साईं जे अगे हला हिकड़ी विख वधा मुंजा पर सड़ींदा मुंजी इंतहा अहुं जी इब्तिदा कई शायर अल्लाह जे बने जिब्राइल जे इन अंदाज के पंहिंजे शेर में महफूज करे ही चयो आ कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी आगे क्या क्या मंजिलें थी मोहम्मद और खुदा जाने अर्ज़ पे कुम हिजरत वारे सफर में भी रफीक मिराज वाले सफर में भी रफीक चो सुभान अल्लाह मिराज वाले सफर जो रफीक नूरी मखलूक जो सरदार जिब्राइल अमीन वो भी सिदरतुल मुंतहा दे बिहजी वयो आ रुकजी वयो आ अगे न वधियो आ इख्तिसार सां ॻाल्हि कयां मोहम्मद मुस्तफा अहिड़े जुई जहान में पहुता जाथे न को वयो आ न वेंदो न आयो आ न ईंदो उहो अर्श अज़ीम आ चओ न सुभान अल्लाह इहो भी अजीब सफ़र आ पर थियो रातो रात में आ रात जे पलक झलक में आ ज़मीनी सैर जेको महीने जो पंधु रात में रब करायो आ यो वडो कमाल आ मोहम्मद जो मौजूदो आ जिब्राइल अमीन हलंदे हलंदे सिदरतुल मुंतहा ते भेजी वयो आ हा जिब्राइल अमीन इते रुकजी वयो आ मोहम्मद मुस्तफा मथे वया मथे वया मथे वया अर्श अज़ीम जे करीब आया आवाज आया उदन या अहमद उदन या मोहम्मद सभई चो सुभान अल्लाह मां बिन रफीकन जो जिक्र कया हिकड़ो नूरी मखलूक जो सरदार जेको मिराज वारे सफर में पर भेजी वयो रुकजी वयो हिकड़ो हिजरत वारे सफर में अबू बकर सिद्दीक जेको सफर में गड्डु हलियो आ आहा ॾींह लगी वया रातियूं पइजी वयूं टे रातियूं तकार जे अंदर खुदा जो कसम कुरान बयान कयो आ रब कुरान में चयो आ सानी यसनैन इल्हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना ओ चोरियां सॼे जा मुसलमान सोचे वड़ जाए रब तो फरमायो गॾु ई गॾु आ यो गॾु ई गॾु आ बचपन में भी गॾु हो जवानी में भी गॾु हो नबूवत वारे ऐलान करण में खुदा जो कसम पुछे कोन तो सफर दा मोटी करे जीअं ख़बर पवे थी पहिरियों पहिरियों कलमो भरींदड़ अबू बकर सिद्दीक यो हिजरत में भी गॾु आ सफर में भी गॾु आ रब कुरान में भी चयो आ वसाबिकून الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم सबई जो सुभान अल्लाह सिद्दीक जी तारीफ तो के कुरान में मिलंदी सहाबा जी निशानियों अलामतों कुरान में मिलंदियूं कुरान में रब ही भी गाल कया अल्लज़ीन यत्तबिऊन रसूलन नबियल उम्मी अल्लज़ी
यजिदूनहु मक्तूबन फित-तौरात वल इंजील। रब तो फरमाए ताबेदारी करण वारा कढल करण वारा मोहम्मद करीम सां गॾु ये सहाबा हुया। पहिरियों पहिरियों ताबेदारी करण वारा कुरान दसे तो त सहाबा सब मोहम्मद करीम जा जानसार वफादार जंहिंजूं अलामतूं निशानियूं कुरान में भी तौरात में भी इंजील में भी ॿी जाइ ते रब करीम हिन अंदाज़ सां ज़िक्र फरमायो आहे। फरमायई हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीनि कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। शहीदन मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित-तौरात व मसलुहुम फिल इंजील। दिल के दर्द सां सुभान अल्लाह। ओ सुभना हिन कुरान जे करे सहाबा जानन जा नज़राना पेश किया। मुफ्त में दीन मिलियो आहे। कदर कर कुरान जो। मां अवल ॻाल्हि करे चुको आहियां। न ख़ुदा ॾिठोसीं न रसूलुल्लाह ॾिठोसीं कलामुल्लाह ॾिठोसीं। रसूलुल्लाह खे जन ॾिठो अॾिजी विया रंगजी विया जन्नत पहुची विया उहे सहाबी हा चओ न सुभान अल्लाह। दुनिया जे तारीख़ खे खणी करे वरी सहाबा जे मथां तंग करे चेमे गोई करे चरिया छा थी वठी। वलियन भी तारीफ कया सहाबा जी चो सुभान अल्लाह। बिटाई रहमतुल्लाह अलैहि चयो अव्वल हबीबन इज़ हुमा फिल गार। मां त चवंदो आहियां बिटाई रहमतुल्लाह अलैहि कुरान करीम जी ट्रांसलेशन तो करे कुरान करीम जे आयतुनि जो मफ़हूम बयान तो करे कुरान करीम जे आयतुनि जी माना बयान तो करे। बिटाई चयो अव्वल हबीबन इज़ हुमा फिल गार। कुरान में रब आवाज़ो ॾेई फरमायो सानी यसनैन इज़ हुमा फिल गार। बिटाई साहब चयो ॿियो आदिल उमर सीनिरवार। कुरान आवाज़ो ॾेई चयो अशिद्दाउ अलल कुफ़ार। कुरान तो जॾहिं गॾु हा अॼु बि गॾु आहिनि क़यामत में बि ॻाल्हायो जो न था वठिजी विया हो। क़यामत में भी या ॻाल्हि किथां साबित थी। कुरान में भी हदीस में भी पैगंबर दस्यो हा कज़ा नुबास यौमल क़ियामत। दुनिया वारो ॾिसो था अॼु मूंसां गॾु केरु साईं अबू बकर ॿियो उमर। साईं जन फरमाए जीअं हाणे दुनिया में गॾु आहिनि त क़यामत में भी मूंसां इहे गॾु हूंदा क़ब्रुनि मां मूंसां गॾु उथंदा चओ न सुभान अल्लाह। मथां दुनिया जी तारीख़ खे खणी करे सहाबा जे मथां चिमे गोई कंदो हुजे। सफरुल मुसफ़र जो महीनो आ पैगंबर जे हिजरत जो महीनो आ। सजन मको छॾे मदीने अचन पिया। तफ़सील में नथो वञा। बिस्तरो अलीउल मुर्तज़ा जे हवाले आ अमानतूं अलीउल मुर्तज़ा जे हवाले आहिनि। सिद्दीक़ खे साण खणी करे निकिता। जबल जी चोटीअ ते सिद्दीक़ अकबर कुल्हनि ते खणी मुस्तफ़ा खे पहुचायो आ। उन खां बाद में कार जी सफ़ाई करे अबू बकर सिद्दीक़ मुहम्मद जे लाइ बिस्तरो विछायो आ। मां मञा थो हिजरत वारे सफ़र में अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा जो शान वाह सोना अली तोखे बिस्तरो पाक नबी जो मिलियो।
कई पुछण वारे पुछा कया अली दे त ख़बर हुई त मक़तल वारी जगह खतरे वारी जगह रात तुझी कीअं गुज़री हूंदी छो त पैगंबर पाक चादर ॾेई करे अली मुर्तज़ा खे अमानतूं हवाले करे बिस्तरो हवाले कयो अली मुर्तज़ा फरमाए सॼी रात गुज़री वई पाह जे राहत आई ज़िंदगी में अहिड़ो लुत्फ़ कॾहिं नसीब न थियो जहिड़ो पाक मोहम्मद जे बिस्तरे में थियो सुनो अली मुर्तज़ा शेर खुदा भी शान वारो आ मोहम्मद मुस्तफा अबू बकर के साण खणी करे कार जे अंदर आयो आ ओ दुनिया जो इंसान तवज्जो कयो इन सफर में अली मुर्तज़ा जे हवाले पाक नबी जो बिस्तरो आ अचो ॾिसो मालूम कयो त मोहम्मद जे लाइ कहिड़ो बिस्तरो आ अबू बकर सिद्दीक़ मोहम्मद करीम लाइ बिस्तरो विछायो रिवाजा जे अंदर अचे थो पंहिंजी झोल हाज़िर कई अबू बकर सिद्दीक़ जे हंज में झोल में मोहम्मद मुस्तफा आराम फरमायो नांग डंग हया मोहम्मद मुस्तफा के आराम होयो पर अबू बकर जा गोड़ा किरी करे पैगंबर जे चेहरे अनवर ते आया मुझो मोहम्मद करीम ॾिसी करे फरमाइन पया खैर ता अबू बकर तुझे खिलमा गोड़ा एडा किरन पया सैयदना सिद्दीक़ अकबर फरमा अल्लाह दा रसूल का ज़हरीली शे डंग हया खुदा जो कसम अबू बकर सिद्दीक़ जे उन जाए दी मोहम्मद लुआब मुबारक हयो रब्बे काबा जो कसम जे पाक नबी अबू बकर सिद्दीक़ जे उन ज़हर वाली चाय ते खुड़िया वाली चाय ते डांग वारे डंग वाली चाय ते लुआब रखंदा वञन हंदा वञन त अबू बकर जे सॼे जिस्म जी ज़हर ख़त्म थी वञे पाक नबी जे लुआब में शिफाया जे हैबर वारे वक्त में अली मुर्तज़ा जे उथल अखियुनि तकलीफ़ वारे अखियुनि बीमार अखियुनि में दर्द पाक नबी जो लुआब लगंदो वयो त अली जो दर्द खत्म थी वयो पाक नबी जे लुआब में शिफाया एडी शिफाया ये हजरत कत्तादा जे किरल तारे के पाक नबी जो लुआब लगे हजरत कत्तादा तो फरमाए नजर भी अची वई दर्द खत्म थी वयो जिंदगी भर नाक में कदे दर्द न पयो पाक नबी जे लुआब में शिफाया पर मां तो चवा मिठाज बिया मदीने जे कौड़े खूह में पवे त कौड़ो खूह मिठो मिठो जनवनी ॾिठो हाओ मुझा महबूबा हाओ मुझा आका ये मदीने जे कौड़े खूह में लुआब थो पवे त सॼो खूह मिठो आ 1400 साल गुज़री विया अॼु ताईं मिठो आ जनवनी ॾिठो आ चओ न सुभान अल्लाह ये ॿई यार वफ़ादार कुर्बदार सहरा एक जो नालो अबू बकरा बे जो नालो उमरा ॿई रोज़े अतहर में आ ये जन्नत में पहुंची वया पीटे मार न पवे ये पहुंची वया अची वया पर ये पाण न आया ये घुराया ये घुरिया घुर मुस्तफा जिया पर चूंड अल्लाह जिया कौन हथड़ा खणी काबे में अर्ज के मौला कुफ्र के जोरा इस्लाम कमजोरा उमर जो इरादो तबियो हो हाओ माल के अर्जो समा उमर जे इरादे के तो मटायो आ रस्ते में मुरीद थी पयो मने पयो ईमान आणे पयो कलमो भरे पयो मोहम्मद जे हथ ते दारे अरकम में बैत करे पयो फकब्बर तकबीरा नारा लगी विया चओ न सुभान अल्लाह अबू जहल वारा नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने आल बैत नारे तकबीर मुनासिब नथो समझां जो साईं के इंतजार कयां बस जेको बकाया मुझो टाइम जी साईं जे मथां गौर कयां जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी।